जॾहिं सिज ज़मीन साड़े तो तॾहिं आसमान जा मुसाफ़िर परंदा ज़मीन ते पाणीअ जे लाइ तरसन था। ये गर्मी सिर्फ मौसम न पर इंसानियत जो इम्तिहान। बस अल्लाह साईं रहम फरमा दुनिया गर्मी मार मंजा रब पाक रहीम। वॾी गर्मी दादा रोज पखी जगेला उन मरी रहा ना अजाई गर्मिया वडो पखी दी जुल्म परीदा इन वणे प्यान रात दी जरूरी पानी जला उदासन। अगर इंसान एकड़ो प्यालो भी पानी जो न दे तो पो इंसानियत केड़े कम जी है? डॉक्टर ये गाल आई जा कोने? बेशक अज मां ख्याल एकड़ो आयो तो पाण करण आ रहियो दादा। हाँ ये घस जो अची सही है। हाँ वण ता पखी एकड़ो उन्यम हेठ किरी पियो है अस्तगफिर पियो पे तो अजो की गर्मी तो खबर है घणी डिग्री पी हला तंहिंजे करे मां अंदाज़ो इहो लगायो त हे उन जी वजह से ईअं थियो आहे। वडो जुल्म इन मसले जे लाइ पाण कुछ करणो पवंदो। इन त रुगी ॻाल्हि न आहे करणी सही है। इन ॻाल्हि ते कुछ अमल पाण करणो पवंदो। सही है ॿुधो पिया सभई सॼी संगत ॿिए खे ॿुधाए छॾे जाऊं यादि करे अमल करणो पवंदो आहे। इहो को वॾो मसलो कोने पर पाण ने नंढो मसलो समझो नजरअंदाज करे वेठा आहियूं। हाँ अगर एक कड़ो मानू अगर पानी जो एक कड़ो प्यालो भी दे तो ॾींहं पाण केतरे पखी पखणी जी जान बचाए सघूं था। जिंदगी तो मुंहिंजे परवरदिगार जे हथ में पर इंसान जो बेतरो फर्ज तो चवे तो कुछ जिनावर लाइ सोचे है हेॾी तपिश गर्मीअ में अगर पाण एसियत भी गर्मी थे थी तो सोच परिंदे केॾी तकलीफ़ थींदी हूंदी। इन करे चवे तो उठो हितां वञो शहर पैसा ॾी वतो पाणीअ जे लाइ बर्तन वठी अचो तो सॼे पंहिंजे कोस्तान सिंगारे छॾियो। इहो साथ ॾींदे डॉक्टर? कोशिश जरूरी है। तूं बि साथ ॾींदे? हाँ पोइ हथ मिलायो मासीं। अॼु ॾींहं खां वठी पंहिंजी इहा ई कोशिश रहंदी त को बि पंहिंजे तरम जेको पखी जनावर उन न मरी सघे। जे अॼु मस्तानू चए थो त परिंदो मथां वण था किरी मोह न ईअं न अथव। सही है ना? हुकुम खबर है तो जो शाबाश आया ते रख ओन सद कर पड़ा तू उन पासे रखिया तू खणी एक पाटो होत रख आस्ते आस्ते ये सब ते रखी पहुंचो मां पर तने समझायो तो। पखी जो ख्याल रखो पखी उन्नता मरन जेडी भलाई जो कम कनो एडो अल्लाह अवां जे लाई सुठो कंदो। दादा आओ पाटो रखी छॾियो यो कम त अवी करियो पिया न भलाई जो पर सभिनी पंहिंजे दोस्तनि खे बि चओ त अवी बि इहो कम करियो पखी जो ख्याल रखो झंगेम बरेम वणेम पानी भरे रखो त हिन हेॾी तपिश गर्मीअ में पखी पी अवां दुआ ॾीन। मेवो डोरिया मेवो वॾो मेहनती है यकीन कर। दादा ये तुम भलो कम पियो करे पार्टी यारो। इहो कम पाण बि कंदासीं पंहिंजे सॼी संगत कना बि इहो ई कम कराईंदासीं त हिन हेॾी तपिश गर्मीअ में अगर पखी जनावर पानी पीअंदा न हा होॾे न हो गॾ बीठो आहे ॾिसे पियो न हाणे पाणी आहे कोन हाणे इहो तारो लाचार अचे यही तो मसलो है। है। पानी विझंदा त गॾ कुता जनावर पखी कांग सब पीअंदा पाण खे दुआ मिलंदी न। बिल्कुल आहे कोने जॾहिं पखी पखण पीअंदा न त पाण दुआ मिलंदी। बिल्कुल हाँ हलो त वरी अञा वण लगाया हुआ केतरा के तो किथे लगाया? मां हे लगाया सॼे मुल्क में 6-7 का। अच्छा बूटा खणी आयो बलिया में रखियल लगाईगा तो लगाया हाँ जे वण लगाईंदा त तपिश खत्म पानी रखंदा त पखी पीअंदा। हाणे अचे तो मुंहिंजे ॾिसंदड़ ऐं ॿुधंदड़ दोस्त जेके आहिनि जेके जिते दोस्तन अगर रिक्वेस्ट समझन तो वणे पानी रखन वण लगाइन
ऐं सवाब खटनि भली ॻाल्हि आहे न इहा इहा बि ॻाल्हि पोइ सुबुह खां वठी अवां सभिनी जी इहा ड्यूटी आहे हा। पाटियूं वठंदा पाणी जूं भरींदा ॿूरो अचेव जंग अचेव जिते बि नज़र अचेव न पखी पखण उते पाणी ॾियण अवां जो कमु आहे वरी सॼे कोस्तान में घुमंदोसि ॾिस डॉक्टर महिरबानी तुंहिंजो तूं सम्झाणी ॾींहुं आहे हा इहो ज़रूरु कमु कंदासीं सही आहे हो पोइ हलो त हाणे हलूं हलो हलो हलो